यहाँ ब्रेकिंग न्यूज़ अवाखिना से पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ईद जा 2 ॾींहं नवदेरो हाउस में गुज़ारण बाद कराची रवानो थी वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो हेलीकॉप्टर वसीले नवदेरो हाउस खां कराची रवाना थिया। पीपल्स पार्टी चेयरमैन जी कराची रवानगी वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। नवदेरो में ईद जे मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿियनि जी मज़ार ते हाज़िरी भरे ऐं गुलनि जी चादर चाढ़े फातिह ख़्वानी कई। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ईद जा 2 ॾींहं नवदेरो हाउस में गुज़ारण बाद कराची रवानो थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर सलीम रज़ा सोलंकी। जी सलीम रज़ा, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ईद उल फितर नवदरो हाउस में मल्हाइण बाद अॼु जेको आहे पंहिंजी जेको आहे नंढी भेण आसफा भुट्टो ज़रदारी सां गॾु ख़ुसूसी हेलीकॉप्टर ज़रिए कराची लाइ रवानो थी वियो आहे। उन बिलावल भुट्टो ज़रदारी नवदरो में जेको आहे ईद उल फितर जी जेका ईद निमाज़ हुई उहा गढ़ी खुदा भुट्टो में जेको आहे शहीदनि जी मज़ार ते अदा कई, जिते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि हुते साणसि गॾु हो। जब रात देर जेको आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसफा भुट्टो ज़रदारी सां गॾु शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरे फातिहा ख़्वानी कई, जेका पोइ अॼु जेको आहे वापसि कराची लाइ रवानो थी वियो आहे। ऐं हीअ जेके सरगर्मियूं हुयूं जेके नवदरो हाउस में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कारकुननि सां पार्टी बि मल्हाई ऐं उते कारकुननि सां हुन मुलाक़ात कई ऐं ईद मिलन पार्टी खे जेको आहे ख़ुसूसी खिताब कयो। जी सलीम रज़ा, मां जी वॾी महिरबानी।